मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं मैयत ते पार कढी रोअण कीअं आहे? साईं मैयत ते पार कढी रोअण इस्लाम जो कमु न आहे, नाजाइज़ ऐं हराम अमल आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोकियो आहे, सख़्ती सां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोकियो आहे त माण्हू कोई मरी वञे, कंहिंजो इंतकाल थी वञे, वाले साहिब जो इंतकाल थी वियो आहे, माउ मरी वई आहे, भाउ इंतकाल करे वियो आहे। हा, उन सां जेकी मोहबत आहे, मोहबत जे ख़ातिर जेके अखियुनि मां लुड़क वहनि था न, उहे इंसान जे कंट्रोल में न आहिनि। कंट्रोल में आहिनि साईं? यार गम हिकिड़ो पहुचंदो आहे, ख़तरनाक हिकिड़ो गम पहुचंदो आहे त इंसान जा अखियुनि मां जेके ॻोड़ा वहंदा आहिनि न, त उनजे मथां शरीयत कंहिं क़िस्म जो कोई लेबल न लॻायो आहे, छाजे करे उहे इंसान जे कंट्रोल में हूंदा ई न आहिनि। अबो मरी वञे त अचानक जेको आहे रोअण जी कैफ़ियत थींदी आहे न, उनखे बंदो रोके न आहे सघंदो। हा, इस्लाम अची करे रोकियो, उन रोअण खां इस्लाम मना कयो आहे जो पार कढी करे रोअण, वॾे हिकिड़े आवाज़ में, जीअं असांजे ॻोठनि जे इलाइक़नि जे अंदरि पोड़ियूं रोअंदियूं आहिनि। हा, पोड़ियूं रोअंदियूं आहिनि त हालांकि ख़बर ई, उन पोड़ी खे ख़बर बि न हूंदी त हे बंदो जेको मरियो आहे न, हे आहे केरु। पोइ तमामु वॾे आवाज़ में उनजो नालो खणी करे ऐं जेको आहे रोअणु शुरू थींदो आहे। बाज़ मर्दनि में बि आदत आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इन फेल जे करे मैयत खे तकलीफ़ थींदी आहे, इहो पार कढी करे रो न। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकिड़ी न्याणी हुई, अल्लाह जे नबी खे कंहिं साहिबनि इतला पुछी, या रसूल अल्लाह, तव्हांजी जेकी न्याणी आहे उनजो पुटु जेको आहे न आख़िरी कश्मकश में लॻो पियो आहे, ऐं तव्हांजी न्याणी तव्हांखे घुरायो आहे। अल्लाह जे नबी फौरी तौर ओॾे विया, ऐं जंहिंजो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहुता न, त अल्लाह जे नबी जो यानी ईअं सम्झो न्याणी जो पुटु उनखे गोद में खयूं। अल्लाह जे नबी हे बीबी फातिमा खां अलावा ॿी न्याणी हुई, गोद में खयूं त हुनजा आख़िरी पसस हुया, त हली करे उहो पसस, उहो साह जेको आहे उहो बंदि थी वियो। हालांकि चइनि 5 महीननि जो हुयो। त पोइ अहिड़ी तरह साहिबनि चयो त अल्लाह जे नबी खे असां ॾिठोसीं, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे गोद मुबारक जे अंदरि खणी करे, पोइ अल्लाह जे नबी रुना, अल्लाह जे नबी रुना। असां हैरान थी वियासीं, यार रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह जे नबी पाण रोकींदा आहिनि रोअण खां, ऐं अॼु ख़ुदि अल्लाह जे नबी पाण रुना आहिनि। अहिड़ी तरह पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़िदमत में अर्ज़ु कयो, या रसूलुल्लाह, तव्हां त रोअण खां रोकींदा आहियो? अल्लाह जे नबी फरमाया, मां रोकियो आहे जज़ फज़ खां, तमामु वॾा पार कढी करे पाण खे पिटणु, पंहिंजे गिरेबान फाड़णु, वॾियूं वॾियूं दाऊं जेको आहे जहलत वारियूं करणु, मां अल्लाह जे नबी फरमायो मां इन खां रोकियो आहे। बाक़ी अल्लाह जे नबी फरमायो, हे इंसान जे कंट्रोल में न आहे, हे हिकिड़ी मोहबत जी अलामत हुई आहे, औलाद सां मोहबत जी अलामत आहे, पीउ सां मोहबत जी अलामत आहे, पीउ खे पुट सां मोहबत जी अलामत आहे, त इहो बंदे जे हथ में आहे ई न। इहे जेकॾहिं रोअणु अचे थो, इन जे मथां कोई बि हर्ज न आहे। बाक़ी इस्लाम जेको रोकियो आहे, पार कढी रोअण खां रोकियो आहे। छॾे करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने खां पहिरियां जेके अरब हुया न, अरबनि में कोई मर्द मरंदो हुयो या औरत मरंदी न, त औरतूं घुराईंदा हुआ पैसनि ते। अरब जहलत जे ज़माने में त पैसनि ते घुराइण खे पैसा 2 रुपया ॾेई करे पोइ हुनखे चवंदा हाणे असांजी मैयत ते रो, त औरतूं वॾे आवाज़ में रोअंदियूं हुयूं, यानी रोअण खे फ़ख़ुरु सम्झो वेंदो हुयो। हाणे बि असांजा तमामु वॾा नादान मुस्लमान, कोई जेकॾहिं पुटु पीउ मरी वियो आहे उन ते रोअंदो न, सभु माइटुनि खे तानो ॾींदा, अड़े हे ॾिस, हे पीउ जे मरण ते रुनो न आहे, हिन ज़ालिम खे पीउ सां मोहबत न आहे। अड़े ज़ालिमो, शरीयत ते हिन अमल कयो आहे। छा पीउ मरी वियो त पोइ पाण खे मुंहं में चंबा हाणे? ॾिसो, बाज़ माण्हू न बि रोअंदा आहिनि न, घणनि जेको आहे पुटनि जी दिलि सख़्त बि हूंदी आहे, सिर्फ़ु उनखे दिलि में जो ग़म हूंदो आहे न, उहो दिलि वारो ग़म ॿाहिरि न निकिरंदो। हिकिड़ी ॻाल्हि यादि रखी छॾियो त हे जेको इंसान जी रोअण जी जेकी कैटेगरी आहे न, जंहिंखे थोरो सदमो पहुचंदो न त उहो तकड़ि में रोई पवंदो, अञा ज़्यादा सदमो पहुतुसि न त रोअंदो थोरो देरि सां। जंहिं बंदे खे घणो सदमो पहुचंदो आहे उहो रोअंदो न आहे। जंहिं बंदे खे ज़्यादा सदमो पहुचंदो आहे न त अखियुनि मां पाणी न आहे वहंदो, उनजी दिलि मां पाणी वहंदो आहे। पोइ त इहे असां जेके हुकुम था लॻूं न, यार पीउ जे मरण ते या माउ जे मरण ते या भाउ जे मरण ते रोए नथो, त हे तानो ॾियणु बिल्कुलु ग़लति अमल आहे। कोई बि साथी कंहिंखे अहिड़ो तानो न ॾे, हे इस्लाम जे बिल्कुलु ख़िलाफ़ु अमल आहे।